कंपाउंडर अॼु कोई मरीज़ ही ना है आयो अलाए छो हकीम साहब अचे के निभाग खाने पाणी अरे इहो छा आहे हकीम हणखण सां इहो मजाक पोजीशन मरीज़ सोचे हकीम हणखण साला खैरा बाबा वे हकीम साहब मां वॾो मल जो पहलवान आहियां जॾहिं बि मल ते लहां तो सुंदरो बधी तो 5 लेखे किरी तो पवां ॾे को ताक़त जो दवा मरीज़ तू फिक्र ही न कर हकीम हणखण नालो ही काफ़ी आहे मां तुंहिंजे लाइ अहिड़ो नुस्ख़ो थो करियां जो वञी थियनि 7 खे हा तुंहिंजो साईं बीमारी हथ अची वियो तोखे 7 ॾींहं हे खाइणा आहिनि 7 ॾींहंनि जो कोर्स आहे इंशाल्लाह तूं टाइट थी वेंदे मलक जे मुक़ाबले में पहिरियों नंबर तूं ईंदे हाणे ही साईं तुंहिंजो दवा आहे हे डंडे कुंडे में घोटे कपड़ छाण करे मन खां पोइ उथण खां अॻु में पी छॾिजांइ ओह नो ऐं हे केसूल बाबा हे 5 तोखे ॾियां थो जेका सो त हे राति जो हिक ई डोज़ थी हिकिड़े डोज़ में पी छॾिजांइ इंशाल्लाह ताला तुंहिंजो बीमारी दूर थींदो हिकिड़े ॾींहं जो दवा थी वरी सुभाणे नौज़ ॾेखारजांइ अची दवा ॾींदो मां इंशाल्लाह ताला तूं टाइट थी वेंदे मरीज़ माल कढाणे बाबा हे बा सजो बटू तोखे तो ॾियां मां वॾो मल थियां पोइ बस वाह साईं वाह बस तूं इंशाल्लाह ताला मल थी वेंदे सही आहे बा हा हा हकीम हणखण खोलेस त बाबा घणा ॾेवा मरीज़ पहिरों बी खोलियूं था यार बटू ही सॼो ॾेई गंज ॾिनो हूंदई बाबा खोलियूं वाह साईं वाह वाह हाँ अरे हिन में त टको बि न यार हे त खाली ॾे इहो पहिरियों मरीज़ असांखे नुक़सान में विझी वियो हकीम अस्सलाम वालेकुम हकीम हणखण बाबा वालेकुम अस्सलाम बाबा वे हाल हाल कहिड़ी बीमारी खणी आयो हकीम साहब मां सां वॾो मसइलो आहे हकीम हणखण वेठो आहे तूं फिक्र छो थो करे हुकुम कर कहिड़ो बीमारी आहे हकीम मांखे न वॾो मसइलो आहे बाबा मां पहिरियां यार 5-6 मानियूं खाईंदो हुअमि हाणे मूंखे मानी नथी वणे असली बाबा हाणे बि माना मंझंदि जो मां 28 मानियूं चांवरनि जूं खाई आयो आहियां शामड़ीअ जो बाबा मिड़ई बथाल चांवरनि जो लोटो खनि इहो खीर जो ऐं चांहि जी प्यालड़ी ॾींदा आहिनि बाबा मानी असली वणे ई कोन थी छा था खाऊं बाबा मज़ो ई नथो बाबा हकीम को नुस्ख़ो ॾे को दवा ॾे हाज़मे जो को मूंखे असली मानी सफ़ा वणे ई नथी घर वारा बि साऊं था कनि त तूं मानी ई नथो खाए बाबा तोखे यार वॾो ई बीमारी आहे 2 मानी 2.5 थो खाए बथाल चांवरनि जा खाई वए लोटो खीर जो पीतो थी चांहि प्याली पीतो थी तोखे अञाणे नथो मानी वणे छा बा मानी था खाऊं 2.5 मानू चांवर जूं इन 4 मुर्ते अगा छा मानी था खाऊं इहो अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध मां हेॾो हकीम ना मुंहिंजो पेट त ॾिस केॾो वॾो आहे खन मानीअ ते गुज़ारो थो कयां तूं टे मानी 5 खाए थो अञा चए थो मूंखे कुझु बि नथो उथ कयां न बेस्ट हेड़ा मरीज़ गाटे में था हलनि की मां दवा ॾींदा वरी मार इहो दवा ॾिनी असांखे मानी कोन थो वणे मुंडा ॾिठई कहिड़ा वांदा अची गाटे में था लॻनि असांजो परेशान असांखे करे छॾियऊं भागो हकीम साहब अलाए काथूं छुड़ी आयो हो हाल वाह हकीम साहब खैरा बा खैरा हाल कहिड़ो तोखे वरी बीमारी आहे वॾो मर्द हकीम साहब छा ॿुधायां जपण अरे इहो हकीम जंपण वरी छा आहे हकीम हणखण चओ हणखण बाबा इहो नालो तुंहिंजो ॿुध में वॾो ॻोठ में शहर में जाॾे वञा इहो अलाए हणखण अलाए छा आहे मूंखे नालो नथो पर मां जो इलाज करे मरी वियुमि सफ़ा अखियूं भॼाए छॾियो मूंखे खणी ॿुधाए बि सही कहिड़ो बीमारी थी अखियुनि में ॻाल्हि न पुछ बाबा अखियूं मूंसां वयल था कनि एतिरो चिटो था ॾिसनि जो मूंखे मारे छॾियो अरे इहा बि बीमारी आहे नज़र चिटो आहे अरे माण्हू अचनि था नज़र कमज़ोर आहे तूं वरी चिटो इहो वरी कहिड़ो बीमारी खणी आहे बाबा जिन खे हूंदी आहे कमज़ोरी उहो ॾिसी न सघंदा आहिनि उन लाइ बि मसइलो बाबा घणो ॾिसण बि त मसइलो आहे न एतिरो घणो जाए भला तूं छा थो ॾिसे आसमान खे सतही आसमान ॾिसे थो जो अचां थो ॻोठ में न परे ॻोठ वारा माण्हू मानी था खाइनि मां वात हीअं ई हिते थो कयां त मां थो खावां बाबा एतिरो चिटो थो ॾिसां बसि ॿोड़ो त मुंहिंजे वात मां गिग वयो थी वञे अखियूं त नज़र में सफ़ा नंढड़ा थी इहो कीअं थो ॾिसे इहो असां ई नथा ॾिसी कीअं थो ॾिसे इहो तूं बाबा तॾहिं त तो हकीम ॾे मसइलो खणी आयो आहे बसि हाणे छा ॿुधायां हाणे हींअर बि तो वारे अॻे खीसे में भला 2-3 पिया आहिनि छा भला अरे चोर बि आहे छा न इहो चिटे ॾिसण जो कमाल आहे 500 रुपया हिन पासे वारे खीसे में तो आहे कंप्यूटर जे पिया आहिनि
यार यो हाणे हिकिड़ो अमराडी ॻाल्हि त ॿुध ये पंहिंजा अखियूं थी सभु चोराया आहिनि काथो मूंखे पंहिंजा एॾो वयल आहे इलाज कनि मां मरी वेंदो मां अखियूं ॿूटां थो त अञा वधीक चिटा था थी वञनि हा बाबा तुंहिंजो इलाज मां वटि ऑटोमेटिक आहे हा तुंहिंजो इलाज कंदो इलाज करे बाक़ी हिन चिटनि मारे छॾियो कंप्यूटर उत त हिन जो इलाज कयूं बाबा अलाए कहिड़ा बाबा अरे इहो इलाज हकी पैदा थाने मां वञी शिकायत कंदो मां हकीम असां बीमारी जो इलाज नथो करे ब्लड प्रेशर असांजो खणी हाय था करे कहिड़ा माण्हू अची असांजे गाटे में था लॻनि अरे कहिड़ा आहिनि अलाह कान चंद्राज की पिया उते असां न कंदासीं बसि इलाज हकीम न थींदासीं